लावारिस ज़िले टेमुरमन खान जो लावारिस शहर, जिते को ॿुधण वारो को नोटिस वठण वारो न आहे। हीउ ॾिसो शहर जे अंदरि टे कोस्टरूं मुलाक़ात लाइन ते जेके बदमस्त थियो था, तेज़ केॾी महिल घटि रफ़्तार में था, तेज़ रफ़्तार में शहर मां गॾु हूंदा, हैदराबाद खां स्लो गाॾी अचे थी शहर जे अंदरि हवाई जहाज़ वांगुरु सफ़र करे थी। ऐं तव्हां ॾिसी सघो था हीअ टे कोस्टरूं जेके आहिनि सॼे शहर खे ब्लॉक करे ॾियो आहे। हीअ पहिरीं कोस्टर, हाणे थोरो अॻियां वारी ॿी कोस्टर, ऐं वरी टी कोस्टर मज़ अक्सा ते रिटर्न करे सॼो वॾी तादाद में रश करे ॾी। जॾहिं त हिन मेन रोड ते जेके आहिनि शहर जे मेन रोड ते जेको आहे मेमन अस्पताल बि आहे, ऐं स्कूलूं बि आहिनि, कॉलेजिस बि आहिनि, ट्यूशन जा सेंटर बि आहिनि। पर हिन बदमस्त कोस्टर केर बि जेको आहे लखाड़ स्टाफ खां फ्री घस ॾियण लाइ तयारु कोन्हनि। हीअ शहर जे विचा निकिरनि था ऐं पंहिंजी मर्ज़ी सां जेको आहे अचनि वञनि था। अने केर बि चवणु पुछण वारो कोन्हे। ऐं हिननि ते बहासर भुतारनि जो हथ अलाए छा ख़बर न आहे। बहरहाल हीअ ॾिसो असांजा ज़ुल्म आहे शहर वासियुनि सां।